सिंध सरकार पेट्रोलियम कंपनियुनि में नुमाइंदगी ॾियण जो मुतालबो करे छॾियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि एनर्जी होल्डिंग कंपनी जो इजलास ऐं तवानाई वारे सूबाई वज़ीर नासिर शाह ऐं ॿियनि जी शिरकत। वर्किंग इंट्रस्ट ॿॾाई 5% मां वधाए 10 खां 15% करण जी हिदायत। हाई रिस्क ऐं वधीक लागत वारी फ्रंटियर एक्सप्लोरेशन में मुकमल भाईवार करण खां पासो करण जो हुकुम। संदसि चवणु आहे त तेल ऐं गैस जी दराफ़त तोड़े पैदावारी कंपनियुनि तरफ़ां ख़ानगी भाईवारनि खे 35% विकिरो करण जे फ्रेमवर्क में सिंध जी राय खे शामिल करणु घुर्जे। सिंध जे राज़पे खां सवाइ को बि विकिरो क़ानूनी न हूंदो। वफ़ाक़ी सरकार तेल ऐं गैस जे पैदावार जा ताज़ा तरीन अंग अखर बाक़ाइदगी सां शेयर करे। ये बता दें वो 15 अरब रुपए कहाँ से मिले और पानी कहाँ से वो लेकर आएंगे। लेकिन अगर वो नेक नियति के साथ काम करना चाहते हैं तो फारूक भाई से मेरा कोई इख्तिलाफ नहीं है। हम काम करना चाहते हैं, बयानबाजी से गुरेज करें, मैं उनका हाथ थामता हूँ, मेरे साथ चलें। 15 अरब रुपए ले आएँ, वफाकी हुकूमत से लाते हैं, कहाँ से लाते हैं मुझे नहीं पता, लेकिन प्लीज़ ले आएँ। ये तो बातें होती हैं ना, यही एक ज़माने में 1100 अरब का वादा आया कराची के लिए, 162 अरब रुपए का वादा आया। चले अब तो फारूक भाई 1100 से 162 से 15 पे आ गए। मैं तो बड़ा खोल के कहता हूँ वज़ीर आज़म पाकिस्तान को कि कराची का हक 15 अरब रुपए नहीं है, कराची का हक 1500 अरब रुपए होना चाहिए। कराची के मेयर मुर्तबा चयो आहे त कराची के 15 अरब न पर 1500 अरब रुपया मिलण घुर्जनि। इस्लामाबाद कराची जा मनसूबा रोके छॾिया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ के खज़ानो खोलणु घुर्जे। फारूक सत्तार ऐं मुस्तफ़ा कमाल पुराणा मेयर आहिनि, गॾिजी वेही मसइलो हल कनि। कराची शहर जे मसइलनि ते ड्रामेबाज़ी बंदि थियणु घुर्जे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त इंतिहा पसंदी ऐं नफ़रत ते बदल बयानबाज़ी समाज लाइ ख़तरो आहे। इस्लाम इंसाफ़ रहम ऐं समूरनि मख़लूक़नि जी एहतराम जो हुकुम ॾिए थो। पाकिस्तान समूरनि मज़हबनि लाइ हिकु महफ़ूज़ मुल्क आहे। दुनिया अदम बर्दाश्त ऐं विरासत जे वधंदड़ चैलेंजनि खे मुंहुं ॾेई रही आहे। अमन ऐं इतिहाद लाइ इज्तमाही अज़म जो वचन करणो पवंदो। मज़हबी स्कॉलर ऐं समाजी अॻुवान मुआशिरे में भाईचारी खे मज़बूत करण लाइ किरदारु अदा कनि। हुकूमत भाईचारे ऐं गॾियल एहतराम जे माहौल खे हथी वठण लाइ पुरअज़म आहे। सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस यहया आफरीदी की सदारत हेठि जुडिशियल कमीशन जो इजलास। पेशावर हाई कोर्ट में एडिशनल जजनि की मुक़ररी लाइ नालनि ते गौर। 6 डिस्ट्रिक्ट एंड सेशन जजनि ऐं 36 वकीलनि जा नाला गौर हेठि। हमास मुआहिदे तहत वधीक 2 इसराइली शहरनि खे आज़ाद करे छॾियो। इसराइल मुआहिदे तहत 183 फ़लस्तीनी शहरनि खे आज़ाद कंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो तेल ऐं गैस ते 18 फरवरी खां टैरिफ लागू करण जो ऐलान। संदसि चवणु आहे त स्टील, एल्यूमीनियम ऐं टामे ते बि टैरिफ लागू थींदो। संदन सां कैनेडा जो वर्ताव सुठो नाहे रहियो। टैरिफ लागू थियण ते कैनेडा, मैक्सिको ऐं चीन कुझु बि नथा करे सघनि। यूरोपीय यूनियन ते बि टैरिफ लागू कंदा। उर्दन ऐं मिस्र गज़ा मुतासिरनि खे क़बूल करे। अमरीकी रियासत फ्लोरिडा में नंढो जहाज किरी तबाह, 6 ॼणा फोत। हिकु शॉपिंग मॉल वेझो किरण खां पोइ जहाज खे बाहि वकोड़े वई। हादसे जा सबब मालूम न आहिनि। थी सघे आहे इख़्तियारनि जांच शुरू करे छॾी। सिंधी ॿोली जे बाइख़्तियार इदारे तरफ़ां सिंधी ॿोली क़ौमी ॿोली मुहिम शुरू। हैदराबाद में सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खां अली पैलेस ताईं अदीबनि, शाइरनि ऐं स्कूली ॿारनि जी रैली। ओबावड़े बरसां रोंती के कचे वारे इलाइक़े में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन। एसएसपी घोटकी की अॻुवाणी में 15 थाणे की पुलिस तरफ़ां बख़्तरबंद गाड़ियुनि ज़रिए इलाइक़े के कड़ो। एसएसपी जो चवणु आहे त रोंती के कचे में ॾोहारनि के ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो।
ॾखण वेझो क़तल थियल निंगरी समेत 3 ॼणनि जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो लाश रखी धरणो ॻोठाणे जो चवणु आहे त हथियार बननि संदन माउ धीउ समेत 3 ॼणनि खे बेगुनाह क़तल कयो। पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई न करे रही आहे। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड के चेयरमैन मोहसिन नकवी तरफां क़ज़ाफ़ी स्टेडियम लाहौर जो दौरो फिनिशिंग वर्क जल्द मुकम्मल करण जी हिदायत। मोहसिन नकवी जो चवणु आहे त फिनिशिंग वर्क में मयार खे यकीनी बणाए वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 7 फरवरी ते स्टेडियम जो इफ़्तिताह कंदो।